खिपरो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे सिविल अस्पताल जे डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल अमले ऐं लेडी हेल्थ वर्करनि सिंध हुकूमत पारां हेल्थ रिस्क अलाउंस बंदि करण ख़िलाफ़ डॉक्टर खुशीराम, डॉक्टर प्रदीप कुमार, डॉक्टर शेरियाल काइमखानी, लेडी डॉक्टर चंद्रा ऐं ॿियनि जी अॻुवाणी में अस्पताल जी OPD जो बाइकाट करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिन चयो त असां हुकूमत जे कयल फ़ैसिले खे रद्द कयूं था। असांखे असांजो हेल्थ रिस्क अलाउंस ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। इतना कहूँगी, अब बस जीना होगा, मरना होगा, धरना होगा, धरना होगा। जब तक सिंध हुकूमत हमारे मुतालबात को पूरा नहीं करेगी तब तक हम भी अपनी हड़तालों को पूरा नहीं करेंगे। शर्म की बात है कि सिंध हुकूमत ने हम डॉक्टर्स को इतना मजबूर कर दिया है कि हमें इस हद तक कदम उठाना पड़ रहा है। आज 22 से 23 रोज़ हो गए हमें हड़ताल करते हुए, लेकिन रिज़ल्ट कुछ भी नहीं आ रहा है। अब जब तक सिंध हुकूमत हमारे मुतालबात को पूरे नहीं करेगी हम तब तक धरना लगाएंगे। आज हमने OPD बाइकआउट की है, कल हम ऑपरेशन बाइकआउट करेंगे। अगर बहुत मजबूर किया गया तो हम हर मुमकिन कोशिश करेंगे, लेकिन अपना हक लेकर रहेंगे। और सिंध हुकूमत को ये बात याद दिला दें कि हम ही वो फ्रंट लाइन सोल्जर्स हैं जो कोरोना में सबसे आगे खड़े हुए थे। हम ही वो फ्रंट लाइन सोल्जर्स हैं जो फ्लड रिलीफ में सबसे आगे खड़े हुए थे। तो सिंध हुकूमत को ये बात याद रखनी चाहिए। अॼु असीं सभु हिते गॾु थिया आहियूं ऐं इहो जेको मुंहिंजे दोस्तनि वजाए ॻाल्हि कई त हेल्थ रिस्क अलाउंस उनजे बारे में एहतिजाज पिया करियूं। ऐं जेको मैडम साहिबा असां हिकिड़ो लक़ब ॾिनो आहे हराम खोर जो, छा उहे हराम खोर आहिनि जेको पंहिंजूं ज़िंदगियूं ॾेई शहीद थी विया आहिनि। असांजा जेके डॉक्टर साहिबान जेके शहीद थी विया आहिनि, इन लफ़्ज़ सां उन्हनि जे पेरनि ते छा गुज़रियो हूंदो। असीं फ्रंट लाइन फाइटर हुआसीं ऐं उहो वक़्तु आयो जॾहिं जेके अज़ीज़ पंहिंजे अज़ीज़नि जा लाश क़बूल न पे कया, उहे असां उन्हनि खे जेको दफ़नायो कयो, उन जो इलाजु कयो ऐं असांखे इहो लक़ब ॾिनो वियो आहे। असीं हिन क़ौम जी क्रीम आहियूं, असीं ख़ुशि न आहियूं जो असीं हिन रोडनि ते अचूं एहतिजाज करियूं। हेॾी वॾी मुश्किल तां MBBS करणु, डिग्री वठणु, उन खां पोइ असांखे इहो सिलो ॾिनो वियो आहे। ॾाढे अफ़सोस जी ॻाल्हि आहे। मूंखे शर्म पियो अचे तव्हां हिन हेल्थ डिपार्टमेंट जो मेंबर आहियां। जी सभिनी दोस्तनि इहो ई ॿुधायो आहे त असांजा मुतालबात इहे ई आहिनि, जेको हेल्थ रिस्क अलाउंस आहे उनखे बहाल कयो वञे। जेके सिहत खाते जे मुलाज़िमनि खे जेके टाइम स्केल प्रमोशन ॾिना वञनि, उन्हनि जी वधंदड़ बेचैनी खे ख़तमु कयो वञे त हू जेके आम मरीज़ जेके हिते OPD में अचनि पिया उहे परेशानी ॾिसनि। असीं नथा चाहियूं त हिते जी आवाम जेको आहे परेशानी थी ॾिसे। उनखे परेशानी आवाम जी खे ख़तमु करिणो आहे त सिहत खाते जे असीं सभिनी अमलदारनि खे आला जी पुरज़ोर अपील था करियूं त महिरबानी करे सिहत खाते जा जेके बि मुलाज़िम आहिनि उन्हनि जा जेके जाइज़ मुतालबात पूरा करियूं त हिते जी जेका आवाम जेको आहे परेशानी खे मुंहुं न ॾिए। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।